बीमारी भली नंढी हुजे या वॾी, पर ज़िंदगी जे मयार ऐं तिर्ज़ खे मटाए छॾींदी आहे। पेट जा मसइला त वरी अहिड़ा आहिनि जो माण्हूअ खे परेशान ऐं बेचैन करे छॾींदा आहिनि। पेट में गैस जे पैदा थियण जी बीमारी हिकु आम मसइलो आहे, जंहिंजे करे केतिरा ई माण्हू सख़्तु परेशान हूंदा आहिनि। इन सां गॾु गैस जी बीमारी में मुब्तला माण्हुनि जो वज़न वधंदो, जॾहिं त ताक़त घटिजी वेंदी आहे। हिते असां कुझु अहिड़ा तरीक़ा खणी आया आहियूं जिन ते अमल करे तव्हां गैस जे मसइले मां मुकमल छुटकारो माणे सघो था। नंबर 1, बिना वक़फ़े जे घटि में घटि 20 मिंटनि ताईं तेज़ पंधु करण सां गैस जो मसइलो हल थी वेंदो आहे। नंबर 2, खाधो तेज़ी सां खाइण जे करे गैस जा मसइला पैदा थींदा आहिनि। उन करे खाधो जेतिरो थी सघे आहिस्ते आहिस्ते ऐं चॿाड़े खाइजे। नंबर 3, खाधो सदाईं थोरो गरम खाइणु घुरिजे ऐं घणे मसाले वारनि शयुनि खां पासो कयो वञे। नंबर 4, खाधे वारो हिकु चमचो इस्पंगुर जी दुही अधु गिलास पाणीअ में विझी मिलाए सॼी राति रखी छॾिजे। सुबुह थियण ते उन में हिकु चमचो खंडु ऐं अधु कोप खीर विझी सही नमूने मिलाए पी वञिजे त गैस जा मसइला ख़तम थी वेंदा। नंबर 5, वॾफनि खे तए ते भुञी कंहिं दॿीअ में रखिजे। उन्हनि खे सुबुह, मंझंदि ऐं शाम जो हिकु चमचो इस्तेमालु कयो वञे त गैस जो मसइलो ख़तम थी वेंदो। नंबर 6, ग्रीन टी में नंढा फोटा मिलाए ॾींहं में 2 भेरा पीअण जो अमल गैस जो बहितरीन इलाज आहे। नंबर 7, कची मूरी खे सलाद तौरु लगातार इस्तेमालु कजे त आहिस्ते आहिस्ते गैस ख़तम थी वेंदी। नंबर 8, जंहिं वक़्तु बि गैस जे करे कंहिंखे का बि तकलीफ़ थिए त नंढनि फोटनि जी फकी पाणीअ जे हिकु गिलास में विझी पीअण सां उन जी तकलीफ़ फौरी तौर ते घटिजी वेंदी। नंबर 9, जन मर्दनि ऐं औरतुनि खे गैस जो मसइलो हुजे त उन्हनि खे घुरिजे उहे तरियल ऐं फ्राई थियल शयुनि खां पासो कनि। अहिड़ियूं शयूं पेट में गैस जो सबबु बणिबियूं आहिनि। नंबर 10, पंहिंजे खाधनि में हेड जो इस्तेमालु घणे खां घणो कयो वञे। हेड गैस जे ख़ात्मे जो बहितरीन ज़रियो आहे। नंबर 11, पाणी घणे खां घणो इस्तेमालु कयो वञे। पाणी गैस जे मसइलनि सां गॾोगॾु ॿियनि बि केतिरियुनि ई बीमारियुनि खे थियण खां रोकींदो आहे। नंबर 12, खाधे खां पोइ पाणी न पीअणु घुरिजे ऐं थोरी देरि ताईं पंधु ज़रूरु कयो वञे। नंबर 13, उॿारियल पाणीअ में सुंड जी पाड़ खे धोई विझिजे ऐं पाणीअ खे वरी ॿीहर उॿारियो वञे। उन खां पोइ उन में थोरे मिक़दार में माखी विझी इस्तेमालु करण सां गैस जा मसइला ख़तम थी वेंदा। नंबर 14, सुंड या थूम जो सूप बि गैस जे सूर जो बहितरीन ऐं आज़मायल नुस्ख़ो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk